लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि सां गॾु क़ासिम राजपर हाज़िर आहे। नाज़रीन, अॼुकल्ह सिंध पब्लिक सर्विस कमीशन सोशल मीडिया ते बहस हेठि आहे ऐं उन बहस जो जेको बुनियादु आहे, पहिरीं त जेका लेक्चरर्स जी टेस्ट थी, उन खां पोइ गॾियल चटाभेटी जो जेको इम्तिहान आहे 2019 जे उन जा जेके नतीजा आहिनि, उन जे हवाले सां ॿिनि क़िस्मनि जा राया पिया अचनि। हिकिड़ो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन तबाह थियल इदारो आहे ऐं उन में कंहिं बि क़िस्म जी मेरिट कान्हे का, इहो हिकिड़ो रायो आहे। ॿियो रायो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन वसीले तमामु घणनि नौजवाननि मेरिट जे बुनियाद ते नौकरियूं हासिलु कयूं आहिनि, जंहिंमें तमामु घणा लाइक़ु नौजवान शामिल आहिनि। हाणे इहे ॿ राया आहिनि, पाण कोशिशि कंदासीं त इन्हनि ॿिनि रायनि खे साम्हूं रखे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे जेका क़ाबिलियत आहे, जेका सलाहियत आहे ऐं जेका हुननि जी कैपेसिटी आहे ऐं हुननि ते जेको सियासी ज़ोरबार आहे, उनखे नज़र में रखे सूरत जो जाइज़ो वठो। पर हाणे जेकर पाण सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो गॾियल चटाभेटीअ वारो इम्तिहान 2003 खां ॾिसंदा था अचूं त उहो मुख़्तलिफ़ मौक़नि ते ज़रूरु तनक़ीद उन ते थींदी रही आहे। हाणे 2003 वारो जेको इम्तिहान आहे उहो पहिरीं त नेब जे जांच हेठि हो, नेब मामले खे न उकलाए सघी, उन नमूने सां पोइ सिंध जेको कोर्ट में वियो, कोर्ट मां हाई कोर्ट में वियो, हाई कोर्ट मां मामिलो सुप्रीम कोर्ट ते वञी पहुतो, पर मामले जो को नतीजो न निकिरी सघियो ऐं हाणे इहो साॻियो केस जेको आहे नेब जेके हिन में कोर्ट में हली रहियो आहे हैदराबाद में। हाणे उन जा नतीजा कहिड़ा था अचनि, उन हवाले सां फ़िल वक़्तु मामिलो अदालत में पाण को बहस नथा करे सघूं। पर हिकु मौजूदा हीअ जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे, जेका गुज़िरियल 5-8-10 सालनि खां अहम तब्दीली नज़र आई आहे, त उहा गॾियल चटाभेटीअ जो जेको इम्तिहान आहे उहो 2013 खां मुसलसल थियण जी कोशिशि में। 2013 वारो जेको इम्तिहान हो, ज़ाती तौरु मां सम्झां थो उन में जेको कोर्ट जो फ़ैसिलो हुयो, उन कोर्ट शायदि जेको मैंडेट हुअणु खपे हिकु इदारे जी हैसियत में, उन मैंडेट खे ओरांगींदे फ़ैसिलो ॾिनो। उन में तमामु घणा जेके लाइक़ु नौजवान हुआ उहे क़ुर्बान थी विया ऐं हू वरी ॿीहर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हिकिड़ो माण्हू इम्तिहान में दिलि बर्दाश्त थिए थो, पोइ उनखे उहे साॻिया नतीजा न मिली सघंदा। इहा हिकिड़ी सभिनी खे ख़बर आहे, इहो आलमी उसूल आहे त माण्हू उन हिसाब सां या उन जेको दिलचस्पीअ सां इम्तिहान न ॾेई सघंदो आहे। पर हाणे जेका सूरत हाल पैदा थी आहे, हीअ जेको गॾियल चटाभेटीअ जो इम्तिहान थियो आहे 2019 वारो, जंहिंजो रिज़ल्ट वेझर में आयो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते DSPs जो तइदाद को 36 आहे, उन ते तमामु घणी तनक़ीद थी आहे। गॾोगॾु जेके ॿिया इम्तिहान उन थिया, हिन में PMS जो न हुयो, छो जो PMS जी गुज़िरियल कोटा तमामु घणी उन में नौजवान अची विया हुआ। हाणे जीअं मूं इब्तिदा में गुज़ारिश कई त ॿिनि क़िस्मनि जा राया आहिनि। हिकु त पाण जंहिं मुल्क में रहूं था, जंहिं समाज में रहूं था, उन में पाण वटि का 100% आइडियल पोज़ीशन कंहिं बि हवाले सां आहे कान। मां जेको पब्लिक सर्विस कमीशन जो लेक्चरशिप जो इम्तिहान हुयो, जीअं त मां ज़ाती तौरु उन में तमामु घणो क्लोज़ली उनखे वॉच कयो ऐं मूं जेको ॾिठो त उन जे जेके सवालनामे ग़लतियूं हुयूं, उन सवालनामे में कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त 25, पर मूं जेके ग़लतियूं पकड़ियूं उहे 17 अहिड़ियूं हुयूं जंहिंखे को बि माण्हू रद्द नथो करे सघे। हाणे इहो हिकिड़ो जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो एस्पेक्ट आहे, त उहो उन जी साख खे तमामु घणो मुतासिर करे थो ऐं ॿिया बि जेके नौजवान इन हवाले सां महिनत कनि था ऐं हुननि तहक़ीक़ करे साबित कयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके लेक्चरशिप जे टेस्ट हुई, उन जे मुख़्तलिफ़ मज़मूननि में 5%, 10%, 15%, 20% ग़लतियूं हुयूं। 2-4 जेके ग़लतियूं आहिनि उन्हनि खे त पब्लिक सर्विस कमीशन शाम जो जेॾीमहिल कुंजी जारी पई कई, उन वक़्तु ॿुधाए पिया छॾनि त हीअ ग़लतियूं आहिनि ऐं उन्हनि जूं ग्रेस मार्कूं ॾिनियूं पियूं। पर खोड़ अहिड़ा मज़मून आहिनि जंहिंमें पाकिस्तान स्टडी या सिंधी शामिल आहे, जंहिंजी अॼु ताईं की जेका रिवाइज़ न थी आहे, ऐं अॼु ताईं उहे नौजवान कॾहिं धरननि में आहिनि, कॾहिं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहे एहतिजाज करे रहिया आहिनि, कॾहिं कोर्ट में वञी रहिया आहिनि ऐं सिंध हाई कोर्ट में इहो फ़ैसिलो अञा ताईं हलंदड़ आहे, जंहिंजो अञा को मनतक़ी फ़ैसिलो न थी सघियो। हाणे फ़ैसिलो जॾहिं थींदो पोइ पाण ख़बर पवंदी त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे लेक्चरशिप वारे इम्तिहान ते जेको
ठपो कहिड़े क़िस्म जो लॻे थो, आया उहो रद्द थिए थो या उनखे बहाल रखियो वञे थो। पर जेको गॾियल चटाभेटीअ वारो इम्तिहान आहे उन में जेके कुझु नौजवान जिन खे ज़ाती तौरु असां सोशल मीडिया वसीले ॾिठो आहे त हुननि जी जंहिं नमूने सां उन्हनि ते तनक़ीद थी आहे उन सां हिकिड़ो असां वटि आम तासिर पैदा थियो आहे त भई जेकॾहिं ग़रीब हारियुनि नारियुनि जा पुट बि या औलाद जेको आहे कॾहिं कंहिं प्राइमरी मास्तर जो, कॾहिं कंहिं हारीअ जो या हेठिए तबिके जो ॾुतड़ियल कंहिं माण्हूअ जो औलाद थोरी घणी महिनत करे मथे अचे थो त उन सां जेको असांजो रवैयो आहे समाजी तौर ते सोशल मीडिया ते बिना जांच जे जेके असां इल्ज़ाम हणूं था, पोइ असां ॼण के दरवाज़ा बंदि था कयूं उन नौजवाननि जा जेके तमामु घणे तकलीफ़ ॾिसी पंहिंजे वालदेन ते घणी बार न पवण बार विझण बावजूदि हू कोशिशि कंदा त हू हणा वणा ॾेई कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं अकेडमीअ में या ज़ाती तौर हू कोशिशूं करे इम्तिहान पास करे ऐं या CSS वारे पासे वञनि या ही जेको गॾियल चटाभेटी वारो गुज़िरियल 5-8 सालनि दौरान जेको जंहिं तरीक़े सां अॻिते इम्तिहान थिया आहिनि उन्हनि मां मिले। पर बुनियादी तौरु जेका ग़लती आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे बहैसियत इदारो जेकॾहिं पाण ॾिसूं त उन जे कंट्रोलर ते तमामु घणी तनक़ीद थी ऐं गुज़िरियल 5-8 सालनि खां हिकिड़ो ई माण्हू वेठो आहे। ईअं न आहे त सिंध गवर्नमेंट वटि के लाइक़ु ऑफिसर न आहिनि। हाणे जॾहिं 8 सालनि दौरान हिकिड़ो माण्हू मुसलसल तनक़ीद हेठि आहे त सिंध गवर्नमेंट खे घुरिजे या पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन खे घुरिजे त उन माण्हूअ जो बार लाहे घटि में घटि कमीशन जो ते जेको वज़न आहे, जेको बोझ आहे हुन जी क़ाबिलियत जे हवाले सां, हुन जी साख जे हवाले सां, त उहो बोझ लाहे जान छॾाइनि त घटि में घटि कंट्रोलर वारो मामिलो जेको तमामु घणी तनक़ीद पई थिए उहो घटि थी पवंदो। मुमकिन आहे त पोइ जेका तनक़ीद जो पैमानो आहे या तनक़ीद जा के तीर आहिनि उन्हनि में का घटिताई थिए। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि आम तासिर हिकिड़ो जुड़ी वियो आहे त जेकॾहिं को बि इम्तिहान थिए थो असां वटि फौरी तौर ते आहे त भई मेरिट कान्हे का 100% सीटूं विकामियूं। हाणे दुनिया उहा न आहे जेका असां पाण सम्झूं था। ऐं 2003 जी जेका गॾियल चटाभेटीअ वारो इम्तिहान हुयो उन खां पोइ सूरत हाल तमामु घणी तब्दील थियल आहे। नेब जी अखि आहे, कोर्टुनि जी अखि आहे। उन दौरान जेकॾहिं तव्हां सम्झो था त 100% जेको आहे सीटूं सियासी बुनियादनि ते या मेंबर पंहिंजी पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते ॾेई सघंदा। मां नथो सम्झां त इहो असां उन इदारे सां इंसाफ़ पिया कयूं या उन्हनि नौजवाननि सां इंसाफ़ पिया कयूं जेके नौजवान महिनत करे इन गॾियल चटाभेटी या को ॿियो बि जेको इम्तिहान आहे उहो पास कनि था। तंहिंजे करे हिकु त असांखे ॻाल्हि सम्झणु घुरिजे त असां वटि वफ़ाक़ी इदारा हुजनि, सूबाई इदारा हुजनि, उन्हनि में 100% मेरिट जो अञा पूरे पाकिस्तान में रवाज पियो ई कोन्हे। पर मां उन लाइ का या जस्टिफिकेशन नथो ॾेई सघां या ॾियां या को सर्टिफिकेट जारी नथो कयां त जीअं त जेकॾहिं वफ़ाक़ी कंहिं इदारे में या सूबे जे कंहिं ॿिए इदारे में या ॿियनि सूबनि जे कंहिं जेको कमीशन आहे या थर्ड पार्टी जेको इम्तिहान कंडक्ट कंदड़ इदारो आहे उन में मेरिट न आहे, तंहिंजे करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट न हुजे। मां बिल्कुलु इन राय जो न आहियां। हिकु त असांखे हिन जी साख सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी उनखे वधि खां वधि बहितर करण जे लाइ कोशिशूं वठणु खपनि। हुकूमत ते प्रेशर वधाइणु खपे त पब्लिक सर्विस कमीशन हींअर अणपूरो इदारो आहे। कमीशन जो मतिलबु आहे चेयरमैन ऐं समूरा मेंबर। हींअर कमीशन अणपूरी आहे, तंहिंजे करे उन ते जेका तनक़ीद थी थिए उहा बिल्कुलु जाइज़ आहे त अणपूरी जेका कमीशन आहे उहा फ़ैसिला बि अणपूरा कंदी ऐं बंदोबस्त बि हुनजा अणपूरा हूंदा। तंहिंजे करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन गॾोगॾु सिंध जे चीफ मिनिस्टर खे घुरिजे त पब्लिक सर्विस कमीशन जी जेका जोड़ जक आहे उनखे मुकमल करे ऐं उन में लाइक़ु माण्हू जेके मुख़्तलिफ़ शोबनि जा एक्सपर्ट्स हुजनि ऐं उन्हनि में बिना कंहिं सियासी दबाव जे जेकॾहिं माण्हू रखजनि, प्रोफेशनल्स हुजनि त उन सां न सिर्फ़ु साख वधंदी पर हीअ जेका तनक़ीद थिए थी मुसलसल उहा तनक़ीद बि बंदि थी पवंदी। हिकिड़ी शइ जेका बहितर थी आहे जेका गुज़िरियल असां डिघे अरसे खां वाच कयूं पिया था, ॾिसूं पिया था पंहिंजे अखियुनि सां त घटि में घटि पब्लिक सर्विस कमीशन ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते इहो इल्ज़ाम बंदि थी वियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके इम्तिहानी पर्चा आहिनि मुख़्तलिफ़ टेस्ट जा
पेपर आहिनि उहे अॻुवाट आउट थी था वञनि या अॻुवाट उहे बाज़ार में विकिरो थियनि था। इहो घटि में घटि सिंध पब्लिक सर्विस कमीशन पाण ते दाग़ जेकॾहिं माज़ी में लॻंदो बि रहियो आहे उहो दाग़ पाण तां धोई छॾियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में घटि में घटि हींअर इहा सूरत हाल कान्हे का। पर पाण वरी बि मां साॻी ॻाल्हि वरजाईंदो वञा त जंहिं समाज में रहूं था उते 100 सैकड़ो मेरिट जी तमन्ना त करे सघूं था, पर हक़ीक़त में इहा सूरत हाल थी कान थी सघे। बिल्कुलु 5 सैकड़ो 10 सैकड़ो 15 सैकड़ो 20 सैकड़ो या उन खां वधीक ई पसंदि नापसंदि बि ज़रूरु थी हूंदी के दबाव हूंदा के सियासी। पर हिकिड़ी ॻाल्हि उन में ॾाढी वाज़े आहे, मां जो पंहिंजो मुशाहिदो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे या को ॿियो थर्ड पार्टी जेको एग्ज़ामिनेशन कंडक्टिंग इदारो हुजे, उन में लिखत वारे इम्तिहान वारो जेको रवाजु आहे त उन में तव्हांजी का सिफ़ारिश हले थी, उन में कंहिं क़िस्म जी का गड़बड़ हले थी ऐं उहा तमामु वॾी ऑर्गनाइज़ तरीक़े सां थिए थी, इहो मां ज़ाती तौरु सम्झां थो मुमकिन कोन्हे को। उन में बि हिकु अधु माण्हू मुमकिनात कंहिंखे तव्हां फेवर ॾेई विझो, पर मजमूई तौर ते तव्हां इहो तासिर जेकॾहिं जोड़े वियो था त उन्हनि नौजवाननि सां नाइंसाफ़ी। पर हिन सॼी सूरत हाल या मुंहिंजे प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त हिकु त उनखे को सर्टिफिकेट जारी करिणो कोन्हे को त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेको आहे खीर जी धोतल आहे उते को बि ग़लति कमु न थींदो आहे, बिल्कुलु इहा सूरत हाल कान्हे का। पर जेको असां पब्लिक सर्विस कमीशन जे हवाले सां हिकिड़ो तासिर जोड़ियूं पिया था त उते सफ़ा तबाही लॻी पई आहे, भींग लॻी पई आहे, मेरिट आहे ई कान, इहो तासिर न सिर्फ़ु पब्लिक सर्विस कमीशन लाइ तमामु घणो ख़राबु आहे, पर गॾोगॾु उन्हनि नौजवाननि लाइ जेके लाहौर जी अकेडमीज़ में, इस्लामाबाद जी अकेडमी में या सिंध जे दिलि कराचीअ में या हैदराबाद में तयारी कनि था या मुख़्तलिफ़ लाइब्रेरीज़ में या इनफ़रादी तौर ते उहे कोशिशि कनि पिया था त उहे कनि, उन्हनि लाइ ई जेको हिकिड़ो उन्हनि ते नफ़्सियाती बार जेको पवंदो त भई जंहिं इदारे में मेरिट ई कान्हे का, उहे उन इदारे में जॾहिं इम्तिहान ॾियणु वेंदा त हुननि जो रिज़ल्ट शायदि उन हिसाब सां न अची सघे जेको हुननि पंहिंजे ज़हन में जोड़ियो आहे या रिथियो आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे इदारे जे साख खे वधीक बहितर करण लाइ, साख खे बहाल करण लाइ हिकिड़ो हुकूमत ते कमीशन ते दबाव बिल्कुलु विझणु घुरिजे, पर गॾोगॾु असांखे अहिड़े क़िस्म जो तासिर न जोड़णु खपे त मुकमल तौर ते तबाही थी चुकी आहे। 100 सैकड़ो जेको सीटूं विकामनि थियूं, पोइ असां वटि जेको क़ाबिल नौजवान आयो उहो दिलि बर्दाश्त थी पवंदो, उहो नौजवान अॻिते अची न सघंदो। उन नौजवान खे हिन पाण मुक़ाबले जे इम्तिहान जी तयारीअ खां जेके मरहला आहिनि उन्हनि मां ई आउट करे सघूं था। तंहिंजे करे पाण खे कमीशन ते दबाव वधाइणु घुरिजे त भई पंहिंजी साख बहाल कयो, तव्हांजे ख़िलाफ़ु रोज़ु रोज़ु कोर्टनि में जेके मामला अचनि था उहे न अचणु खपनि। असांखे सिंध हुकूमत ते दबाव वधाइणु खपे त कमीशन जी जोड़ जक मुकमिल करणु खपे, पर गॾोगॾु असांखे बिना कंहिं साबितीअ जे रुॻी इहो चवणु त हीउ फलाणी ज़ात जो आहे, हिन जो फलाणो माण्हू सां तालुक़ु थी सघे थो, मुंहिंजे ख़्याल में इहा नाइंसाफ़ी आहे। तंहिंजे करे असांखे हिन इदारे जी साख खे बहितर करण लाइ पंहिंजूं तजवीज़ूं बि ॾियणु घुरिजनि, गॾोगॾु असांखे हुकूमत ते या कमीशन ते दबाव विझणु घुरिजे त पंहिंजी साख बहितर करण लाइ जेके बि क़ानूनी रस्ता आहिनि उन्हनि खे अख़्तियार कयो वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं क़ासिम राजबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।